सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका पारां सिंध जे कोरोना सटियल 5000 खानदाननि में राशन विराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। साना जे मरकज़ी काउंसिल जो हंगामी इजलास मरकज़ी सदर मोहम्मद अली महर जी सदारत हेठि थियो, जंहिं में साना जे फंड रेज़िंग कमेटीअ जे सरबराह डॉक्टर एजाज तुर्क ऐं साना जे मंसूबे एसएसडीपी जे सीईओ गुलाम कादिर मल्लाह शिरकत कई। इजलास में कोरोना सबब सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में पैदा थियल मुआशी बहरान बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई वई। इजलास में अक्सरियती राय सां आख़ूद फाउंडेशन सां गॾिजी कोरोना सटियलनि जी सहायता वारो कमु करण जो फ़ैसिलो कयो वियो। डॉक्टर एजाज तुर्क इजलास खे आगाही ॾिनी त साना जे मेंबरनि पारां ॾिनल चंदे मां सिंध जे 5000 खानदाननि में 1 महीने जो राशन मुहैया करे सघिजे थो, जंहिं जी शुरूआत सिंध जे इंतहाई पुठिते पयल ज़िले बदीन खां कई वेंदी। जॾहिं त इजलास में इहो बि तय कयो वियो त साना जे मंसूबे एसएसडीपी पारां मांजंद हैदराबाद में हलंदड़ राशन विराइण वारी मुहिम में पिणु सहकार कयो वेंदो। इजलास में साना जे जनरल सेक्रेटरी ख़ालिद मेमन, नायब सदर कैनेडा विष्णु वकराणी, औरत नायब सदर इरशाद अब्बासी, इंफॉर्मेशन सेक्रेटरी ज़ाकिर बुल्लो, खजानची ज़ाहिद शेख ऐं ॿियनि शिरकत कई। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।